अदी वियो जेको पहिरियों तव्हां निकाह हुआ उहो कॾहिं कयो, कंहिंसां कयो, ऐं उन खां बाद में ॿियो ऐं टियों हिन वक़्तु, ऐं उन खां बाद जेको अदालत तां पिटीशन दाख़िल कराई, सॼो नाज़रीन खे तफ़सील ॿुधाइजो। अॻ में मुंहिंजो निकाह हुयो, मुंहिंजो नालो आबदा सेड़ो, पेठी आहे झंडे सेड़े में, ज़ात सेड़ा। जी। उन खां बाद में मुंहिंजो निकाह नंढड़े खां वठी अब्दुल गफ़ार सां हुयो। घणा साल हुयो? 20 साल। घणा ॿार आहिनि? 5 ॿार आहिनि। पंजनि ॿारनि खां पोइ 2002 में उन 22 में फिटी कयो। फिटी करण खां बाद 4 साल मां इंतजार कयो। भाइरनि मूंखे बिना निकाह जे मारे हसन वाणनि पोइ ॿधी ऐं खणायो। उहे हुया 2 मुंहिंजा भाइर हुया। उन्हनि खां बाद उहे छॾे विया मथे ते लटो 30,000 जो पार आहे, ऐं मुंहिंजे भाइरनि जे दोस्त वटि छॾे विया। वो केरु हुयो? उहो कीड़ियो हुयो मौला बख्श। मौला बख्श कीड़ो हुयो? हा, छॾे विया। उहो वरी हुयो अब्दुल गफूर, उन वटि छॾे विया। उन खां बाद आए में पोइ उन खां बाद में मुड़ुस ॾिनो, अलाह ॾिनो, जेको मुंहिंजी माउ जो सौटु आहे। उन खां बाद उन खां वरी फिटी पिया कराइनि। फिटी कराए वरी ॾियनि पिया हमज़े बरड़े खे। हमज़े बरड़े खां बाद असां कईसीं वञी कोर्ट। जेको बिना निकाह जो उन खां घणा लख रुपया वता? 3.5 लख वता। उन वीचारे वस क्या उनखे पैसा भी मोटाए न ॾिनऊं। वो पैसा भी खाई जी, उनखे चयूं त तूं छॾे वियो तोखां भराईंदासीं। पोइ उन्हनि चयो त असां शाहिदनि सां तव्हांजे दोस्त खे तव्हांजे काल सां ॾेई आया आहियूं, त बि उन खां 2 भराइनि पिया, 2 मोटाए आया। हाणे मां त उन्हनि धंधो शुरू कयो आहे। वरी हे मुड़ुस ॾिनो अथऊं कोर्ट मूंखे, हे मुड़ुस ॾिनो आहे क़बूल आहे। हाणे हिन खां बाद चवनि था मोटी आहे त वरी अञा 5 मुड़ुस ॾियूं। हाणे हिननि घणा लख रुपया वता जेको तव्हांजो मुड़ुस आहे? हिन खां वता अथऊं 4 लख रुपया। 4 लख रुपया? जी। ॿियो मुंहिंजो ॿनीअ जो हिसो माउ जो हुयो, उहो बि चयूं छॾ, मां उहो बि छॾियो अथमान। त बि चवनि था त अञा असांखे 50 लख ॾे। हाणे काओ मुड़ुस था ॾियनि? हे 5 मुड़ुस था ॾियनि। हिन खां बाद ऐलान खां बाद 5 मुड़ुस था ॾियनि। तव्हां अदालत छो विया आहियो हिनमहिल? अदालत में आया आहियूं त इंसाफ़ खपे, तहफ़ुज़ खपे। हा, वो धमकी वग़ैरह ॾिनो था छा? धमकियूं था ॾियनि, हुते अॻवठियूं बीठा आहिनि, बंदूकां झलियूं बीठा आहिनि। चवनि था कॾहिं बि हथ आयो मारींदो, असां लिखिया वेठा आहियूं। हाणे इहो ॿुधायो त तव्हां अहिड़ी दरख़्वास्त एसपी खे, डीआईजी खे, आईजी खे ॾिनी आहे? जी, ॾिनी अथसि डीआईजी खे, आईजी खे। जी, हे कागज़ आईजी ॾे, डीआईजी ॾे, कोर्ट में एसपी ॾे, एफआईआर ॾे, बस क्या अथसि। पोइ इंसाफ़ न मिलियो आहे छा? कुछ भी न मिलियो आहे। हाणे अदालत विया? करे छॾिया अथऊं, रुपेश पुलिस करे छॾिया आहिनि। जी। हाणे अदालत में तव्हांखे इंसाफ़ जी उमेद आहे? उमेद आहे तॾहिं त आया आहियूं न। उमेद अलाह ईमान ॾींदो, दुनिया को बिना ॿियो काॾे वेंदासीं, कहिड़ी आहे ॿी जंहिं ते वेंदासीं। मुताबिलो इहो ई त असां सां मदद शे पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार करे। ठीकु आहे।